अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान FATF जे ग्रे लिस्ट में बरक़रार रहंदो या न, फ़ैसिलो अॼु थींदो। पाकिस्तान FATF जे 34 शर्तनि ते अमल दरामद करे छॾियो। बर्लिन में FATF जो आख़िरी दौर ग्रे लिस्ट जे मुल्कनि जो ऐलान थींदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त हिन भेरे पाकिस्तान जा ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि। अमरीका तरफ़ां BJP जे मेंबरनि जे गुस्ताख़ बयाननि जी मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जो वज़ीर नेड प्राइस चवे थो ख़ुशी थी त पार्टी अवामी तौरु अहिड़नि तबसरनि ते मज़म्मत कई। हर मुल्क रूस सां लाॻापा चाहे थो। भारत जा केतिरनि ई ॾहाकनि खां रूस सां लाॻापा आहिनि। भारत वॾी मिक़दार में रूस खां तेल ख़रीद करे रहियो आहे। रूस खां तेल जी ख़रीदारी ते भारत जी हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो सां मुलाक़ात दौरान पहिरियों भेरो सुठी ऐं तामीरी ॻाल्हि थी हुई। कराची में क़ौमी तक NA 240 ते नंढी चूंड, MQM मैदान मारे वरितो। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि MQM जो मोहम्मद अबू बकर 10,683 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक पाकिस्तान जो शहज़ादा शहबाज 10,618 वोट खणी ॿिए नंबर ते। मुहाजिर क़ौमी मूवमेंट जो रफ़ीउद्दीन 8,649 वोट हासिल कया। महांगाई जे मारियल अवाम ते पेट्रोल बम किराइण बाद बिजलीअ जो ज़ोरदार झटको। नेपरा बिजली ₹1.55 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा तर्जुमान मूजिबि डिस्कोस जी दरख़्वास्त ते बिजली अघनि में वाध कई वई। कराची जे सारफ़ीन ते वाध लाॻू न थींदी। PTI चेयरमैन इमरान ख़ान तेल अघनि में वाध ख़िलाफ़ आचर ॾिहाड़े मुल्क गीर एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। वीडियो पैगाम जारी कंदे इमरान ख़ान चयो त हुकूमत 1 महीने में पेट्रोल ₹85 महांगो कयो आहे। तमाशो ॾिसंदा रहियासीं त महांगाई अञा बि वधंदी। आवाम पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए आचर ॾिहाड़े अॻिते जी हिकमत अमली ॾींदुसि। ऐं ख़त सियासी मामिलो हो। इमरान ख़ान इहो क़ौमी सलामती कमेटी में छो खणी वियो? DG ISPR सियासी ॻाल्हि न पियो करे, वटि सबूत आहिनि। इमरान ख़ान पंहिंजी सियासत चमकाइण लाइ सिक्योरिटी इदारनि खे दाअ ते लॻाए छॾियो आहे। इमरान ख़ान वेंदे वेंदे नून लीग हुकूमत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो ऐं उन ॻाल्हि जो अॻूणे घरू वज़ीर एतिराफ़ बि कयो। शहबाज शरीफ़ हुकूमत पंहिंजे तरफ़ां ₹1 बि पेट्रोल न वधायो आहे। PTI IMF मुआहिदे मूजिबि पेट्रोल ₹300 लीटर हुजणु घुरिजे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त IMF सां इमरान ख़ान जो मुआहिदो टोड़ींदासीं त मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। जेकॾहिं इमरान ख़ान फितने जी कॉल ॾिनी त रियासत उनखे पूरी ताक़त सां मुंहुं ॾींदी। नवाज़ शरीफ़ जो परवेज़ मुशर्रफ बाबति बयानु इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते हो। नवाज़ शरीफ़ वॾी दिलि जो मुज़ाहिरो कयो आहे।